अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी सैलेड जी रेसिपी। आम तौर ते त मां ॾिसां थी त माण्हू ठाहिनि था, चवनि था रशियन सैलेड इनखे, पर ही प्रॉपर कोई रशियन सैलेड जी रेसिपी नहीं। ये प्रॉपर कोई रशियन सैलेड की रेसिपी नहीं है, लेकिन ये हम लोग सब घरों में बनाते हैं और बाहर होटलों में भी जाते हैं तो हम लोग ज़रूर ये खाते हैं। तो उसके लिए जो चीज़ें मैंने अभी ली हैं उसमें ये बंद गोभी है, थोड़ी सी आधी बंद गोभी छोटे साइज़ की कटी हुई, 3 छोटे केले हैं जिनको मैंने हाफ करके लंबाई में और ये हाफ सर्किल में काटे हैं। 2 टमाटर हैं, टमाटर सख्त लेने हैं और उनके बीज निकाल देने। उसके बाद इनको क्यूब्स की शक्ल में काटना है। एक छोटे साइज़ का खरबूजा है और ये आधी प्याली मटर हैं जिनको चुटकी भर नमक डाल के उबाल लिया था। ये 1 प्याली छोटी प्याली चने हैं उबले हुए, इनमें भी 1 चुटकी नमक और 1 चुटकी लाल पिसी हुई मिर्च डाल के बॉईल किया है। उबले हुए 2 आलू हैं, छीलकर उनके क्यूब्स बना लिए हैं। और ये है इसमें 1 भरा हुआ कप मेयोनीज़ का। हाणे ही सैलेड जो मां ठाहियां थी, आम तौर ते असां घर में ईअं ई ठाहींदा आहियूं ऐं ईअं ई असां इन ज़ाइके में ई खाईंदा आहियूं। लूण या कारा मिर्च ऑप्शनल आहिनि, असां पंहिंजे घर में न विझंदा आहियूं छो त कोई बि पसंदि नथो करे। इन करे असां जीअं मां ठाहींदी आहियां मां उअं ई हीअ रेसिपी शेयर कयां थी। जेकॾहिं तव्हां लूण ऐं कारा मिर्च खाइण चाहियो तो तव्हां विझी सघो था। नमक और काली मिर्चें अगर आप पसंद करें तो इसमें डाल सकते। अच्छा, हिन वक्त जेको शयूं मूं वटि आहिनि, हिकिड़ो फुल कप मायोनीज़ जो आहे, 2 पटाटा आहिनि मीडियम साइज़ जा, बॉयल करे छिले ऐं उनजा क्यूब्स कटिया आहिनि। हिकिड़ी नंढी प्याली, हीअ आहिनि चणा उबरियल। हिननि चणनि खे बॉयल करण वक़्तु हिन में थोरो चपटी लूण जी ऐं चपटी पीठल ॻाढ़ा मिर्च विधियल आहिनि। हीअ मटर आहिनि अधु प्याली, इन्हनि खे बि बॉयल करे चपटी लूण जी असां बॉयल कयो आहे। ऐं 2 टमाटर आहिनि मीडियम साइज़ जा, टमाटर सख़्तु खणणा आहिनि ऐं उन्हनि जा ॿिज कढी छॾिबा ऐं उनखां पोइ हिननि खे ही स्लाइस कयो आहे, सॉरी क्यूब्स कया आहिनि। हिकिड़ो नंढड़ी साइज़ जो ही आहे गिदरो ऐं अधु नंढी बंद गोभी आहे। 3 ही केला आहिनि जिन खे रेग में मूं कटे हाफ करे ऐं पोइ उनखां पोइ स्लाइस कया आहिनि। हाणे फ्रूट में सर्दो गर्मो पाइनएप्पल छिलियल सूफ़ ये मां हमेशह यूज़ कंदी रही आहियां। उनखां सवाइ मूंखे ॿिए कंहिं फ्रूट विझण जो तजुर्बो नहीं। फ्रूट जब भी मैंने डाला है, आज तो मेरे पास केले और खरबूजा है, तो मैं सर्दा या गर्मा छिले हुए सेब या पाइनएप्पल, अच्छा अंगूर भी जब सीज़न होता है तो वो मैं हमेशा डालती हूँ। तो इस वक्त मेरे पास जो चीज़ अवेलेबल है वो मैं इस्तेमाल कर रही हूँ। हाँ, ही सॼियूं शयूं जेके आहिनि असां विझंदासीं हिन प्याले में ऐं उनखां पोइ असां इन्हनि खे कंदासीं मिक्स। ये सब चीज़ें हम इस प्याले में डालेंगे, उसके बाद इसको मिक्स करेंगे। ये तमाम मज़ेदार ठहंदो आहे ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जो फ्रूट तव्हां हिन में इस्तेमालु कयो। ऐं जेकॾहिं लूण कारा मिर्च मां पहिरियों बि चयो त जेकॾहिं तव्हांखे वणंदा हुजनि त तव्हां उहे बि विझी सघो था। क्रीम भी हिन में अक्सर माण्हू विझनि था, उहो बि पंहिंजे टेस्ट ते आहे। असां क्रीम पसंदि न कंदा आहियूं, इन करे मां हिन में क्रीम नथी विझां। हाणे हिननि सभिनी शयुनि खे असां हिन मायोनीज़ सां गॾु मिक्स कंदासीं। हाँ, हिन खे चङी तरह सां मिक्स कयो आहे। इसको मैं मिक्स कर चुकी हूँ। बहुत टेस्टी है, बहुत हेल्दी है, त ही तमामु मज़ेदार भी आहे ऐं सेहत बख़्श भी आहे। ऐं ज़रूरी न आहे त कंहिं खाधे सां गॾु ठाहिजे। असां घणो करे सैंडविचिस ठाहींदा आहियूं, चिकन सैंडविचिस, त उन्हनि सां गॾु मां ही बि सर्व कंदी आहियां। पर ही त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका तव्हां ठाहे करे ईअं ई ख़ाली रुखी भी खाई सघो था। तो ये लाजमी नहीं होता कि किसी चीज़ के साथ हम इसको शेयर करें। इसको आप इसी तरह से खाली भी खा सकते हैं, क्योंकि इसमें चने, आलू, सब्जियां, फ्रूट सब कुछ है। बाकी क्रीम और नमक और काली मिर्चें ये ऑप्शनल है, अगर आप लोगों को पसंद है तो ज़रूर डालें। क्रीम आहे, क्रीम पवंदी जेका पैकेट वारी, जेकॾहिं पसंदि आहे त ठीकु आहे। ऐं क्रीम, कारा मिर्च ऐं लूणु इहो ऑप्शनल आहे, तव्हांखे वणंदो हुजे त तव्हां उहो ज़रूरु हिन में विझी सघो था। सो ट्राई कयो, तमामु ज़बरदस्त हिकिड़ी सैलेड जी रेसिपी आहे। ऐं सीज़न जूं जेके सब्जियूं आहिनि ही हिन महिल ताईं अञा हलनि थियूं, मटर वग़ैरह सभु मिलनि था पिया, त आराम सां जेको आहे तव्हां ठाहे सघो था। सो जेकॾहिं तव्हांखे रेसिपी वणी हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, चैनल सब्सक्राइब कयो। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। ही पचायो न आहे पर ठाहियो आहे, पर हिन में बि कुझु शयूं पकल आहिनि, जीअं त मटर ऐं पटाटा ऐं चणा जेके आहिनि बॉयल थियल आहिनि। सो बहरहाल पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजे घर वारनि जे लाइ सुठा खाधा पचायो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी रेसिपी सां, कंहिं ॿी तरकीब सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह वाही।